यफ़क़हू क़ौली। तव्हांजे साम्हूं हींअर अल्लाह ताला जे पाक कलाम क़ुरान मजीद मां क़ुरान मजीद जी 24 नंबर सूरत सूरह अन-नूर ऐं उन जी आयत नंबर 19 तिलावत कई वई। इन ही आयत में अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जे लाइ दर्दनाक अज़ाब जी ख़बर ॾिनी आहे। दुनिया में ऐं आख़िरत में जेके मुसलमाननि जे अंदरि बेहयाई फैलाइण चाहिनि था, अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लज़ीन युहिब्बून, बेशक उहे माण्हू जेके चाहिनि था, पसंदि कनि था, अन तशीअल फ़ाहिशतु फ़िल्लज़ीन आमनू, इहा ॻाल्हि पसंदि कनि था त मोमिननि में मुसलमाननि में बेहयाई पखड़जी वञे, आम थी वञे। लहुम अज़ाबुन अलीमुन फ़िद दुनिया वल आख़िरह, उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे दुनिया ऐं आख़िरत में। वल्लाहु यअलमु व अंतुम ला तालमून, इंसानो अल्लाह ॼाणे थो त इन्हनि शयुनि जा केतिरा नुक़सान आहिनि। व अंतुम ला तालमून, तव्हीं नथा ॼाणो, तव्हांजी सोच महदूद आहे, तव्हांजो अक़ल महदूद आहे। पर रब्बुल आलमीन जेको आलिमुल ग़ैब आहे उहो ॼाणे थो। क़ुरान करीम जी आयत असांखे ॿुधाए थी त उहे माण्हू वॾा मुजरिम आहिनि, वॾा ॾोहारी ऐं गुनाहगार आहिनि, जेके हिकिड़े मुसलमाननि जे मुआशिरे में बेहयाई खे पखेड़णु चाहिनि था कंहिं बि तरीक़े सां, चाहे सोशल मीडिया हुजे, चाहे प्रिंट या इलेक्ट्रॉनिक मीडिया हुजे, या रोडनि ते अची या स्कूलनि जे अंदरि टेबलो करे जेके बेहयाई पखेड़ीनि था, उन्हनि माण्हुनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। ही के मौलवी जी ॻाल्हि कोन्हे, बल्कि फरमान आहे रब्बे काइनात जो, जेको असांजो ख़ालिक आहे, मालिक आहे ऐं राज़िक आहे। दीन इस्लाम तो अज़ीम दीन आहे, ऐं यकीन सां चवां थो दुनिया जे अंदरि केतिरा मज़हब आहिनि, पर इस्लाम उहो अज़ीम दीन आहे जे हया जी अहमियत असांखे ॿुधाई आहे। हया जी केतिरे क़दुरु अहमियत आहे। सही बुखारी जे अंदरि 2 रिवायतूं मौजूद आहिनि। हदीस नंबर 24 में अल्लाह जो प्यारो पैगंबर फरमाए थो फ़इन्नल हया मिनल ईमान, बेशक हया ईमान मजा आहे। माना जंहिं माण्हू जे अंदरि हया न आहे, सम्झी वठो उन जे अंदरि ईमान बि कोन्हे। ऐं हदीस नंबर 9 सही बुखारी 500 फरमाइनि था अल हयाउ शोबतुम मिनल ईमान, हया ईमान जी हिकिड़ी शाख आहे, हिकिड़ो शोबो आहे। ते हदीसूं असांखे ॿुधाइनि थियूं त जंहिं माण्हू जे अंदरि हया न आहे, उहो माण्हू हक़ीक़त में ईमान खां ख़ाली आहे। तव्हां ॾिसो, इहा हया इन जी निस्बत ख़ुदि अल्लाह ताला ॾांहुं कई वई आहे। तव्हांजो परवरदिगार बि हया वारो आहे। जी तिरमिज़ी जी हदीस आहे, अबू दाऊद जी हदीस आहे, 500 फरमाइनि था इन्न रब्बकुम हय्युन करीम, तव्हांजो रब वॾो हया वारो आहे ऐं सखी आहे। इज़ा जॾहिं
बानू पंहिंजा ॿई हथ अल्लाह ॾांहुं खणे थो, इज़ा रफ़ा यदैहि, पंहिंजा ॿई हथ खणी अल्लाह खां दुआ घुरे थो त अल्लाह हया महसूस करे थो जो उनजा ॿई हथ ख़ाली मोटाए। रब हया करे थो जो उनजा हथ ख़ाली मोटाए। इते हया जी निस्बत अल्लाह ताला ॾांहुं कई वई आहे। पाण सुगुरा फरमाइनि था तव्हांजो रब वॾी हया वारो आहे। ऐं तव्हां ॾिसो असांजो प्यारो पैगंबर जेको अल्लाह जे बाननि में सभ खां अफ़ज़ल आहे, जंहिंजा असीं उम्मती आहियूं, उन प्यारे पैगंबर जी सीरत छा हुई? 6119 नंबर हदीस सही बुखारी जी। सहाबी चवे थो कानन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशद हयान मिनल अज़राए फी क़द्रिहा। पाण सुगुरा फरमाइनि था जेका कुंवारी छोकिरी, बल्कि सहाबी चवे थो कुंवारी छोकिरी जेका हुजे, परदेदार, परदे में वेठल, परदा नशीन जेका कुंवारी छोकिरी हूंदी आहे, अल्लाह जो पैगंबर उन खां वधीक हया वारो। जेका कुंवारी छोकिरी हूंदी आहे उन में आम तौर ते शादीशुदा औरत जे मुक़ाबले में हया जो मादो ज्यादा हूंदो आहे। पर सहाबी छा थो चवे, अल्लाह जो नबी उन कुंवारी परदेदार छोकिरी खां वधीक हया वारा। साहबा चवनि था कॾहिं के शइ खे नापसंद कंदा हुआ त संदन नापसंदीदगी चेहरे मां ज़ाहिर थी पवंदी। चेहरे में जा महसूस थींदो त अल्लाह जो नबी इन शइ खे नापसंद करे थो। ऐं तव्हां ॾिसो पाण सुगुरा फरमाइनि था हया उहा शइ आहे जंहिं बि माण्हू जे अंदरि इहा हया हूंदी उनखे सिंगारे छॾींदी, ऐं जंहिंजे अंदरि हया कोन्हे बल्कि बेहयाई आहे, उन शइ खे उन माण्हू खे ऐबदार बनाए छॾींदी। हदीस तिरमिज़ी जी। पाण सुगुरा फरमाइनि था मा कानल फ़ुहशु फी शैइन इल्ला शानहु। जंहिं बि शइ जे अंदरि बेहयाई हूंदी, फहाशी हूंदी, उहा उनखे ऐबदार बनाए छॾींदी। वमा कानल हयाउ फी शैइन इल्ला ज़ानहु। ऐं जंहिं बि शइ जे अंदरि हया हूंदी, पाण सुगुरा फरमाइनि था त उहा हया उन शइ खे सिंगारे छॾींदी। हिकु ॿी हदीस आहे सही बुखारी जी। पाण सुगुरा फरमाइनि था त अॻियां जेके पैगंबर गुज़री चुका, उन्हनि जी हिकिड़ी ॻाल्हि, उन्हनि जो कलाम जेको असां ताईं पहुतो आहे, माना अॻियां पैगंबर बि इहा ॻाल्हि कंदा रहिया, उहा ॻाल्हि असां ताईं बि पहुती आहे। उहा कहिड़ी? इज़ा लम तस्तही फस्नह मा शिअत। त जॾहिं तो में हया कोन्हे पोइ जेकी तोखे वणे वञी कर। माना इंसान जे रस्ते में जॾहिं गुनाह करणु चाहींदो आहे, रुकावट हया हूंदी आहे। पर पाण सुगुरा फरमाइनि था जॾहिं तो में हया आहे ई कोन, हया खां तूं ख़ाली आहीं, फस्नह मा शिअत, हाणे जेकी कुझु तोखे घुर्जे वञी कर। हाणे तुंहिंजे लाइ सभु रस्ता खुली विया। वञी बेहयाई जा कम कर, नाजायज़ कम कर, हराम कम कर, छो त तुंहिंजे अंदरि हयात मौजूद ई कोन्हे। उहा हया जेका इंसान खे गुनाहनि जे कमनि खां रोकींदी आहे। तव्हां ॾिसो पाण सुगुरा वेठा आहिनि। हदीस आहे मुस्नद अहमदी, इब्न हिब्बान जी, ॿियनि किताबनि जे अंदरि हिकिड़ो वफ़्द अचे थो अल्लाह जे रसूल वटि। वफ़्द अब्दुल कैस जो। के चवनि था 6 हिजरी में आयो, के चवनि था 10 हिजरी जे अंदरि आयो। बहरहाल तारीख़ जो इख़्तिलाफ़ आहे, लेकिन इन में को शक कोन्हे त इहो वफ़्द अल्लाह जे प्यारे पैगंबर जी ज़िंदगी में वटन आयो। उन वफ़्द जे अंदरि हिकिड़ो माण्हू अशज रज़ी अल्लाह जो, उहो आयो अल्लाह जे प्यारे पैगंबर जे साम्हूं। पाण फरमाइनि था इन फ़ीक ख़सलतैन युहिब्बुहुम अल्लाहु अज़्ज़ वजल। ऐं अशज तुंहिंजे अंदरि 2 ख़सलतूं अहिड़ियूं आहिनि, 2 आदतूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अल्लाह महबूब रखे थो, पसंदि करे थो। तो में 2 ख़सलतूं अहिड़ियूं आहिनि, 2 आदतूं अहिड़ियूं आहिनि जिन खे अल्लाह महबूब रखे थो, पसंदि करे थो। कहिड़ियूं? पाण फरमाइनि था अल हिल्म वल हया। तुंहिंजे अंदरि हिकिड़ी शइ आहे बुर्दबारी, हिल्म। तूं बुर्दबार माण्हू आहीं,
ऐं ॿी शइ तुंहिंजे अंदरि हया आहे। अल्लाह खे बुर्दबारी हया इहे ॿई महबूब आहिनि। उन सहाबी खे पाण माना ख़िताब करे चवनि था। तव्हां ॾिसो क़ुर खोलियो, क़ुर में हया जो ज़िक्र अचे थो। जॾहिं मूसा अलैहिस्सलाम रवानो थियो मिस्र खां, वञे पियो मदियन, हिकिड़े खूह ते अची पहुतो आहे। ॾिसे त वॾी रश लॻी पई आहे, माण्हू पंहिंजे जानवरनि खे पाणी पियारीनि पिया, पर ॿ छोकिरियूं जेके पर भरियूं बीठियूं आहिनि, उहे अञा पाणी न पियूं पियारीनि। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं उन खां पुछियो छाजे करे, कि जॾहिं ही धनार हितां रवाना थी वेंदा हलिया, तंहिंखां पोइ असां पंहिंजे जानवरनि खे ॿकरियुनि खे पाणी पियारींदा आहियूं। अल्लाहु अकबर। मूसा अलैहिस्सलाम पाण हिकिड़ो डोल माना खूह जे अंदरि लाहे पाणी भरे उन्हनि जानवरनि खे पियारे थो। ॿई छोकिरियूं जेके से माना वञनि थियूं पंहिंजे पीउ वटि, मुफ़सरीन किराम चवनि था उहो सैयदना शुएब अलैहिस्सलाम हो, अल्लाह जो नबी। शुएब अलैहिस्सलाम पंहिंजी हिकिड़ी न्याणी खे वापसि मोकिलियो त तूं मूसा अलैहिस्सलाम खे वठी अच मूं वटि, तव्हां त बदिलो ॾियूं। हुन चङाई जो कमु कयो आहे। हाणे जॾहिं उहा छोकिरी अचे थी, अल्लाह ताला छा थो फरमाए, फजाअतहु इहदाहुमा, उन्हनि मञा हिकिड़ी छोकिरी अचे थी मूसा अलैहिस्सलाम वटि, पर कहिड़े हाल में अचे थी, तमशी अलस्तयाइन, उहा अचे थी मूसा अलैहिस्सलाम वटि पर वॾे हया सां, तमामु हया सां अचे थी। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदो, सही सनद सां रिवायत अची तबरी जे अंदरि, त उहा छोकिरी मूसा अलैहिस्सलाम वटि अचे थी पंहिंजे चादर सां पंहिंजो चहिरो ढके। ही क़ुर जो दलील आहे। अल्लाह ताला उन ई न्याणी जो ज़िक्र कयो आहे, उनजी तारीफ़ कई वई आहे त हया सां अचे थी। उन्हनि औरतुनि वांगुरु न जेके रोडनि रस्तनि ते बेहयाई सां हलनि थियूं, पंहिंजी ज़ीनत खे ज़ाहिर कंदे मर्दनि वांगुरु हलनि थियूं, उन्हनि औरतुनि वांगुरु न, बल्कि हया सां पर्दो कंदे मूसा अलैहिस्सलाम वटि अचे थी। सूरह कसस आयत नंबर 5। उन खां पोइ दोस्तो अल्लाह जे नबी जो फरमान आहे, अल हयाउ ला याती इल्ला बिखैरिन। केॾी अज़ीम ॻाल्हि अल्लाह जे नबी फरमाई आहे त हया जॾहिं बि उहा हया ईंदी हमेशह पाण सां गॾु भलाई आणींदी, पाण सां गॾु ख़ैर आणींदी। हया नुक़सान कोन कंदी। हा, इमाम मुजाहिद रहमतुल्लाह अलैह अज़ीम ताबी इमाम आहे, उनजो मशहूर कौल इमाम बुखारी बांधो आहे पंहिंजी सही बुखारी जे अंदरि, त ॿ माण्हू अहिड़ा आहिनि जेके इल्मु हासिल न करे सघंदा। के जायूं अहिड़ियूं आहिनि जिते हया खे हद में रखियो वञे, सफ़ा हद खां मथे तव्हीं टपी विया त पोइ तव्हीं जाइज़ कम बि न करे सघंदा, मतलूब कम बि न करे सघंदा। ॾिसो छा थो चवे इमाम मुजाहिद, त ॿ माण्हू अहिड़ा आहिनि जेके इल्मु हासिल करे न सघंदा। हिकिड़ो मुस्तहीन ऐं ॿियो मुस्तकबिरुन, अजाई हया करण वारो इल्मु हासिल करे कोन सघंदो, रुगो फिको पियो थिए, कंहिंजे साम्हूं ई न वञे, लिकंदो वञे, उहो इल्मु हासिल करे न सघंदो। हया जी बि शरई हद आहे। ऐं ॿियो तकबुर करण वारो इल्मु हासिल न करे सघंदो, सोचींदो फलाणे जे साम्हूं छो वञा, आउं त पाण वॾो फने खान आहियां, उन वटि वञी छो पढ़ां। मुतकब्बिर इल्मु हासिल न करे सघंदो, अजाई हया करण वारो इल्मु हासिल न करे सघंदो। इमाम मुजाहिद रहमतुल्लाह अलैह अज़ीम ताबई इमाम आहे। इमाम बुखारी उन जे कौल खे ताली कंदो आहे सही बुखारी जे अंदरि। उन खां पोइ दोस्त अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु, तव्हां ख़बर अज़ीम सहाबी आहे, उनजो कौल इमाम बुखारी आंदो आहे अल अदबुल मुफ़रद जे अंदरि। ऐं अहिड़ो कौल आहे जो मुहद्दिसीन चवंदा आहिनि, अहिड़े क़िस्म जो कौल हुक्मन मरफ़ू हूंदो आहे। हुक्मन मरफ़ू माना सहाबी पंहिंजी राय सां अहिड़ी ॻाल्हि कोन कंदो, ॻाल्हि अल्लाह जे नबी खां ई ॿुधी हूंदी, अगरि चए त बयानु कोन कयो आहे, पर अहिड़ियूं रिवायतूं हुक्मन मरफ़ू हूंदियूं आहिनि। चवे थो अल हयाउ वल ईमान कोरेना जमीअन, त हया ऐं ईमान ॿई पाण में मिलियल आहिनि, ॿई पाण सां ॻंढियल आहिनि, हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम आहिनि। इज़ा रुफ़िअ अहदुहुमा
रुफ़ियल आख़िर। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, जॾहिं उन्हनि मंझां हिकिड़ी शइ खजी वई त ॿी शइ ख़ुदि ब ख़ुदि खजी वेंदी। ॻाल्हि सम्झ में आई? ईमान जेकॾहिं खजी वियो त हया कोन रहंदी, ईमान खजी वियो त हया कोन रहंदी, हया जेकॾहिं वई हली त ईमान कोन रहंदो। माना ॿई शयूं पाण में लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि, ॻंढियल आहिनि, मिलियल आहिनि। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, इन मां अंदाज़ो लॻायो त इस्लाम जे अंदरि हया जी छा अहमियत। बल्कि इस्लाम तो अज़ीम दीन आहे जंहिं ख़ासि मौक़नि जा जेके लफ़्ज़ आहिनि तिन में बि लिक कई आहे, तिन खे बि इस्लाम ज़ाहिर ज़हूर बयानु न कयो आहे। ॾिसो हमबस्तरी जो लफ़्ज़ आहे न, घरवारी सां हमबिस्तरी पाण चवंदा आहियूं सिंधी जे अंदरि, अल्लाह जे नबी उन जे लाइ कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो? हदीस आहे इब्न हिब्बान जी, पाण सुगरा फरमाइनि था, इज़ा दर रजुलु ज़ौजतहू लिहाजतिही, जॾहिं मर्द पंहिंजी घरवारी खे हाजत लाइ सॾे। हिते हाजत मां मुराद छा आहे? हाजत मां मुराद हमबिस्तरी आहे। पर ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर केतिरो पर्दो रखियो आहे, केतिरा हया वारा लफ़्ज़ आहिनि जो उन जे लाइ हाजत जो लफ़्ज़ इस्तेमालु थियो। जॾहिं हाजत लाइ सॼे घर वारो पंहिंजी घरवारीअ खे, रिवायत लफ़्ज़ आहिनि, उनखे घुर्जे भले उहा चुल्ह ते छो न वेठल हुजे, पंहिंजे मुड़ुस खे जवाबु ॾे, फौरन जवाबु ॾे, जॾहिं मुंहिंजो घर वारो सॾे। ऐं दोस्तो, इन ई जेको सो माना हया जे लाइ औरतनि जे लाइ त हिकिड़ो ख़ासि हुकुम आहे, मर्द खे बया जो कमु आहे। जॾहिं ॿाहिरि निकिरे पंहिंजूं नज़रूं हेठि रखे, ग़ैर औरत खे जांचे न निहारे। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु खे पाण सुगरनि फरमायो, अली जेकॾहिं पहिरीं नज़र पइजी वञे उहा माफ़ आहे, ॿी जी पुछा थींदी।